Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. जनाब स्पीकर, बहुत शुक्रिया। जनाब स्पीकर, ये लेवी जो है ये इजाज़त है आप लोगों की तरफ से हुकूमत को कि वो 50 रुपए तक लगा सकती है। इस वक्त तो लेवी ज़ीरो है और फिल फॉर कोई 50 रुपए तक जाने का कोई उम्मीद भी नहीं है, ना कोई वो है कोई ख्याल है, लेकिन ये एक इजाज़त हुकूमत ने अपने आपसे ली है कि 50 रुपए तक लगा सकते हैं। Now I put the amendment as moved by the Minister for Finance and Revenue. The question is that the amendment as moved be adopted. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I put it again to the House. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think the ayes have it and consequently the amendment is adopted. नए माली साल में पेट्रोलियम लेवी 50 रुपया फी लीटर थी वेंदी। कौमी असम्बली वफ़ाक़ी बजट में तरमीमुन ऐं फाइनेंस बिल 2022-23 जी अक्सरियत राय सां मंज़ूरी ॾेई छॾी। 15 खां 30 करोड़ रुपया सालियानी आमदनी ते 1 खां 4 सैकड़ो सुपर टैक्स लॻाइण जी शिक मंज़ूर। 30 करोड़ खां वधीक सालियानी आमदनी वारनि 13 शोबनि ते 10 सैकड़ो सुपर टैक्स लॻाइण जी बि मंज़ूरी। एयरलाइंस, ऑटोमोबाइल इंडस्ट्री, मशरूबात, सिगरेट्स, सीमेंट, फर्टिलाइज़र, फार्मास्यूटिकल, शुगर ऐं टेक्सटाइल सनतुनि ते 10 सैकड़ो सुपर टैक्स लॻायो वेंदो। बैंकिंग शोबो बि 10 सैकड़ो सुपर टैक्स खां न बचंदो। कौमी असम्बली में मालियाती बिल जी शिकवार मंजूरी दौरान पघारदार तबके लाइ अहम तरमीमूं मंजूर। माहवार 50,000 रुपयनि ताईं पघार खणंदड़ टैक्स खां आजा करार। 50 खां 1 लख रुपयनि ताईं माहवार पघार खणंदड़नि ते 2.5 सैकड़ो टैक्स लॻायो वेंदो। माहवार 1 खां 2 लख रुपया पघार खणंदड़ ते सालियानो 15,000 रुपया फिक्स टैक्स लॻायो वेंदो। तरमीमुनि तहत माहवार 2 खां 3 लख रुपया पघार खणंदड़ सालियानो 1,65,000 टैक्स अदा कंदा। माहवार 5 खां 10 लख रुपया पघार खणंदड़नि ते सालियानो फिक्स टैक्स 10 लख रुपया लॻाइण जी बि मंज़ूरी। सिंध जी मकानी चूंडुनि में इदारनि जी दिलचस्पी न हुई, संदन गैर सियासी थियण ते सिंध में भी कुछ कटपुतली सियासतदान परेशान थी विया आहिनि। संदन रोअण पिटण मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले ताईं जारी रहंदो। इन में भी मुखालफ़नि जूं ज़मानतूं ज़ब्त थींदियूं। पीपी चेयरमैन ऐं परदेही वज़ीर जो क़ौमी असम्बली में ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान मुहिम हलाए रहियो आहे त इदारा न्यूट्रल न रहनि। PTI जियां सिंध में भी कुछ पार्टीज़ ऐं माण्हू आमरनि जे दौर में साम्हूं ईंदा आहिनि। उन्हनि खे भी उम्मीद हुई त मकानी चूंडुनि में इदारा न्यूट्रल न रहंदा। चूंडुनि में सभिनी खे लेवल प्लेइंग फील्ड मिली त PP कामयाब थींदी आहे। कौमी असम्बली में मुतहदा MNA साबिर कायम खानी तरफ़ां बजट में संदन मनसूबा शामिल न थियण ख़िलाफ़ एहतजाज ऐं वॉकआउट। ऐवान में ख़िताब दौरान मुतहदा MNA चयो त हुकूमत में वेठल हिकु माण्हू असांजा मनसूबा बजट में शामिल करणु नथो ॾे। अवाम जहिड़े तहिड़े माण्हूअ खे मिनथू करण लाइ न पर पंहिंजा मसइला हल कराइण लाइ उमाणियो आहे। हैदराबाद में बुनियादी सहूलतूं न आहिनि। हुकूमती मेंबर्स जे रवैये ख़िलाफ़ एहतजाज ऐं वॉकआउट कयूं था। मुतहदा MNA सलाउद्दीन तरफ़ां भी साबिर कायम खानी जे एहतजाज जी हिमायत। वफ़ाक़ी वज़ीर अयाज सादिक ऐं मुर्तज़ा जावेद अब्बासी तरफ़ां परचाइण जी कोशिश।
ख़ातिरी कराई पवनि जे बाबा तव्हांखे बचो मिलंदो तव्हांखे इंतज़ारु कयो हाणे तव्हां केतिरो कयो बच्चे खे 3 ॾींहं थी विया तव्हांजो बचो अलाए कहिड़े हाल में हूंदो अलाए किथे हूंदो साईं काई ॻाल्हि तो पतो ई कोन्हे 12-14 घंटा थी विया आहिनि राति 8 बजे असां पाण मिलूं साईं हिननि लाइ टीआ जे हिसाब सां काई मतिलबु काई अतो पतो ई कोन्हे मतिलबु तव्हांखे अञा ताईं रानीपुर में अगवा थियल नींगर आदेश कुमार 3 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थियो क्लॉथ मर्चेंट सराफा बाज़ार ऐं कॉम्प्रेस पार्टी जे सॾ ते रानीपुर में शटर बंद हड़ताल अॻवाणनि जो चवणु आहे त नींगर आदेश खे घर ॿाहिरां अगवा कयो वियो पुलिस जी ख़ामोशी सबबि नींगर जे वारसनि ऐं हिंदू बिरादरी में ॻणती जी लहर आहे वॾो वज़ीर ऐं IG सन नोटिस वठी नींगर जल्द बाज़ियाब कराइनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान नींगर जे वालिद रोईंदे चयो त का ख़बर नाहे त पुटु कहिड़ी हालत में हूंदो किथे हूंदो DIG जल्द बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई आहे पर मक़ामी पुलिस इत्मिनान जोगो सहकार नथी करे करमपुर के कच्चे में काठियूं मेड़ण लाइ वियल 6 ॻोठाणा अगवा ॻोठ गुल मोहम्मद चाचड़ जा रहवासी पोरत गॾह गाॾनि ते काठियूं मेड़ण लाइ विया त धाड़ेल खेनि अगवा करे विया मुख़बिन में मिठल परवेज़ हाजी चाचड़ रज़ाक बिलावल ऐं दीन मोहम्मद चाचड़ शामिल हथियारबंद 2 ॻोठाणनि मुश्ताक ऐं हाशिम चाचड़ खे छॾे हलिया विया बची वियल नौजवान मुश्ताक चाचड़ जो चवणु आहे त 17 हथियारबंद पहुता ऐं 6 ॼणनि खे अगवा करे विया इलाइक़े में चोबोल आहिनि त पोरियतनि खे वोट न ॾियण तां अगवा करायो वियो आहे मुख़बिन जे वारसनि तरफ़ां एहतजाज करे खेनि जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो सिंध में एहतजाजनि बावजूद बिजली जी बंदिश ऐं अण ऐलाने लोड शेडिंग जो आज़ार न खटियो कराची के सदर लियारी लांढी कोरंगी मलीर कायदाबाद मारवी गोट सचल न्यू कराची नॉर्थ कराची और बल्दिया टाउन समेत 2 इलाइक़नि में 10 खां 15 कलाक बिजली की बंदिश जारी के इलेक्ट्रिक तर्जुमान जो चवणु आहे त कराची में शॉर्टफॉल 250 मेगावाट में वधी 500 मेगावाट थी वियो मजबूरी में रात जो लोड शेडिंग करनी पवंदी आहे गैस ऐं ॿारण न मिलण सबबि बिजली की पैदावार घटिजी वई आहे हैदराबाद में शहरनि जो औरतुनि ऐं ॿारनि सूदो एहतजाज बिना जवाज़ लोड शेडिंग के आज़ार ख़िलाफ़ दाहूं सखर सिविल अस्पताल में 2 ॾींहनि खां बिजली बंद हुजण सबबि मरीज़ परेशान दादू में 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग शहरनि जूं वायूं बताल करे छॾियूं लाड़काणो सखर मीरपुर ख़ास सांगड़ मटियारी नौशरो फिरोज़ बदीन उमरकोट शिकारपुर ऐं 2 शहरनि में भी बिजली की बंदिश सबबि आम ज़िंदगी मुतासिर इस्लाम कोर्ट की पोलिंग स्टेशन ते सेहत खाते के मुलाजिम तरफा तज़लील ऐं तशद्दुद जो शिकार प्रिजाइडिंग ऑफिसर की दरख्वास्त बावजूद RO तरफा एक्शन न खणण जो इंकशाफ सेहत खाते के मुलाजिम गुलाम मोहम्मद जोड़ेजो जी प्रिजाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम दास ते तशद्दुद ऐं तज़लील की वीडियो वायरल ज़रियन मौजूद प्रिजाइडिंग ऑफिसर RO के दरख्वास्त ॾींदे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ की अपील कई बाज़ाब्ता दरख्वास्त ॾियण बावजूद RO एक्शन न खयो पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन थर के एहतजाज वारे चिताव बाद इलेक्शन कमीशन जो नोटिस DRO ऐं DMO थर पार्कर के कार्रवाई करे रिपोर्ट ॾियण की हिदायत 4-4 ॾींहनि खां माण्हू पहरो ॾियूं था वेठा केतिरो वेंदासीं पोलिंग जे बारो जेको रिकाउंटिंग जो अमल हुयो उहो सिर्फ़ु इन जे लाइ हूंदो हो ताकि जुडिशरी वटि हूंदो हो रेंजर्स जे कंट्रोल में हूंदो त पोइ रिकाउंटिंग हिननि माण्हुनि खे हाणे जेकी रिकाउंटिंग थींदी त पहिरियों मैनेज थी चुको आहे 2 बजे ऑफिस खोले मैनेज करे उनखे पर्सनली दरख़्वास्त ॾेई था छॾनि त तव्हांजी रिकाउंटिंग आहे अरे बाबा तव्हां ॿुधाए छॾियो त असां सिलेक्ट करे छॾिया आहिनि त असां एतिरो ख़फ़ो कयो ई न अवाम जी तव्हां कहिड़ी रिस्पेक्ट था कयो जंहिं माण्हू खे सिंध इलाइक़े जे माण्हू नुमाइंदो चूंडियो आहे हे त तव्हां सिंधी क़ौम जी इंसल्ट था कयो और माण्हुनि ते FIR कूड़ियूं और ब्यूरोक्रेसी ते भी असांखे हैरानगी आहे त असां केतिरा सुठा ब्यूरोक्रेट्स ॾिठा आहिनि जेके गवर्नमेंट खे रिज़िस्ट कंदा हुआ अॻे ग़लति कमु न कंदा हुआ हाणे त बिल्कुलु ईअं थो लॻे त बिल्कुलु नौकर मुंशी आहिनि गवर्नमेंट जा असां पहिरियों त असांखे सॼी मीडिया ख़बर आहे त असां कटे वियासीं ऐं उन खां पोइ जॾहिं इहा शइ थी आहे त असां हे कॉल 2-3 कलाकनि जे नोटिस ते माण्हू गॼा आहिनि ऐं हाणे जेको आहे इहा शइ रुकंदी न जीअं असांजे GDA जे जनरल सेक्रेटरी साहब ॿुधायो त सिंध लेवल ते असां इहा कॉल ॾींदासीं
घोटकी में मकानी चूंडनि दौरान मुबैना धांधली ख़िलाफ़ GTA जो DRO ऑफिस अॻियां एहतजाज। अली गौहर महर ऐं नादिर अकमल लगारी सूदो ॿियनि अॻवाणनि जे मुज़ाहिरे में शिरकत। एहतजाज के ख़िताब में अॻवाणनि चयो त सिलेक्शन ही कराइणी हुई त पोइ इलेक्शन छो कराई वई। घोटकी ज़िले में GTA 34 सीट से सोभमाणी आहे। नतीजनि में मुबैना देर ऐं फेरफार करे GTA जूं सीटूं घटायूं पियूं वञनि। इलेक्शन कमीशन खां नोटिस वठी शफ़ाफ़ नतीजा यकीनी बणाइण जो मुतालबो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नींगर सूदो 3 ॼणा ॿुॾी फौत थी पिया। लाड़काणो में राइस कनाल जे घाड़वा में विंजदे नौजवान ॿुॾी फौती शाज़ेब कल्होड़ो दर्स को कम करे घर जो ख़र्च हलाईंदो हो। 9 देरो लॻ राइस कनाल में विंझण दौरान नींगर सदाम हुसैन ॿुॾी फौत। मसण लॻ नौजवान अमीर बख्श जमाली पानी जे तलाउ में ॿुॾी फौत थियो। वारसन मौजब नौजवान मिर्गी जे दौरे सबब तलाउ में किरी पियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी की संगीन खोट बरक़रार। आबादगारनि जा एहतजाज जारी। लाड़काणो में 10 खां वधीक ॻोठनि जा आबादगार रस्तनि ते निकिरी आया। इंडस हाईवे ते एहतजाज दौरान पानी खोट जूं दाहूं। टनोबागो ऐं चंबड़ में भी पानी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा। आपाशी मलदारनि ते पानी विकिरो करण जा इल्ज़ाम। आबादगारनि जो चवणु आहे त कर्ज़ वठी फसल पोखिया। पानी न मिलण सबब फसल सुकी विया आहिनि ऐं ज़रई ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। शाख़ुनि ऐं वाहुनि में पुछड़ी ताईं हिसे जो पानी ॾेई फसल बचाइण जो मुतालबो। ऐं मौसमियात खाते तरफ़ां 2 खां 5 जुलाई ताईं कराची में तेज़ बरसात की अगकथी। थरपारकर, उमरकोट, सांगड़, बदीन, मीरपुर ख़ास, नवाबशाह, दादू और हैदराबाद में भी तेज़ हवाउनि से बरसात जा इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त गजगोड़ से बरसात सबब कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, उमरकोट, ठठो, बदीन में शहरी ॿोॾि जो ख़दशो आहे। 3 खां 5 जुलाई ताईं समुंड में चाड़ रहंदी। मुहाणनि खे एहतियात जी हिदायत। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।